मातली हल्के जे यूनियन काउंसिल फलकार जे सूमर की शाख जे पुष्कर वारन आबादगारन पारां पानी जी शदीद खोट खिलाफ पकी मोरी ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। गौड़न एडवोकेट GM लिगारी, मोहम्मद पंवर, गुलाम रसूल मज़ारी, गुलाम मुस्तफ़ा मज़ारी ऐं ॿियनि आबादगारनि जो चवणु हो त सूमर की शाख जे मुंड वारे इलाइक़े में 62 ज़मींदारनि पारां गैर क़ानूनी वाटर कोर्स ऐं पाणी खणण लाइ इज़ाफ़ी मुगा ठाहिया विया आहिनि, जॾहिं त केतिराई माडोल ऐं मगाव टुटल हालत में आहिनि, जंहिं सबबु शाख जे पुष्कर ताईं पाणी नथो पहुचे, जंहिं सबबु पाणी जी खोट पैदा थी वई आहे ऐं संदनि ज़री ज़मीनूं बणिजी रहियूं आहिनि। इरिगेशन अमलो माज़ी में बि अहिड़ा वाइदा कंदो रहियो आहे, पर अमली तौर पुष्कर ताईं पाणी पहुचाइण लाइ को बि असराइतो क़दम न खयो वियो आहे। हिननि चयो त पाणी न मिलण सबबु फसल तबाह थी रहिया आहिनि ऐं सभई आबादगार माशी बहिरान जो शिकार बणिजी विया आहिनि। आबादगारनि ख़बरदार कयो त जेकॾहिं इरिगेशन अमलो हिन भेरे बि पंहिंजी वाइदनि ते अमल न कयो त उहे मजबूर थी किसाना मोरी वटे रोड ब्लॉक करे सख़्त एहतजाजी तहरीक शुरू कंदा, जंहिंजी ज़िम्मेवारी लाॻापियल अख़्तियारनि ते आयत थींदी। ॿिए तरफ़ आपाशी जो चीफ इंजीनियर ऐं SDO आबादगारनि सां ॻाल्हियूं करण पाणी जी ख़ातिरी कराई। पर 4-5 जेके 62 जा वाटर कोर्सेस हुआ उन्हनि में जेके पानी अगर ॾिसण अॼु जेको पाणी आहे इहो अगर पाणी हूंदो मतिलब साईं खे बि मिले पियो, साईं खे बि मिले पियो, अधे खे मज़ारी खे ईअं ई आहे बाबा बस। ऐं ईअं जरा तव्हां वटि पाणी पहुचंदो रहंदो, असां तव्हांखे एप्रिशिएट कंदा रहंदासीं, असां तव्हांजो शुक्रिया मनावंदा कंदा रहंदासीं। जेके बि खातेदार असांखे चओ त असां तकलीफ़ में आहियूं, सूरनि में आहियूं, अहिड़ी हालत में जेकॾहिं असां गॾु थिया आहियूं त असां चऊं था सर दिलासा असांखे माना ही जेके मुआगे में ज़मींदार वेठा आहिनि उहे जेके आहिनि से पंहिंजा मुआगा खोलियो वेठा आहिनि वाटरनि जा, उन्हनि खे केरु बि चवण वारो कोन्हे, छो त हिते जे इंतिज़ामिया खे उहे माल पुॼाइनि था। मंथली उन्हनि जो हिकिड़ो सेट थियल आहे, इनकम उन्हनि खे पुॼाइनि पिया। हिते जेके पाछड़ा ज़मींदार आहिनि उहे बुखूं उञूं पिया मरनि, आबादी परे जी ॻाल्हि आहे, उन्हनि लाइ पाणी पीअण जो कोन्हे, एतिरो ज़ुल्म आहे हिते। हाणे हिते हींअर तव्हां ॾिसी सघो था, हींअर जेको हिन जो बाला ऑफिसर आहे उहो पुॻो आहे, माण्हुनि खे AC जेको आहे एक्शन आहे उहो पुॻो आहे। हिते माण्हू बीठा आहिनि, उधां कूक ॿुधण लाइ तयारु कोन्हे, बीहण लाइ बि तयारु कोन्हे, हींअर गाॾी कढी हलियो वियो। इहो न ॾिठईं त माण्हू बीठा आहिनि कहिड़ो मसइलो आहे या छा। हू जेके पाछड़ा ज़मींदार आहिनि उहे हिननि खे पैसा नथा ॾियनि, उन्हनि जी एतिरी पुॼत न आहे, इन जे लाइ उन्हनि खे का बि अहमियत नथी ॾिनी वञे, न ई उन्हनि खे को इंसान सम्झो थो वञे। इन लाइ असां जेको आहे सो पुरज़ोर अपील कंदासीं त असांखे पाणी ॾिनो वञे। ॿी सूरत में असां एहतजाज जो दाइरो